वफाकी काबीना ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम की मंजूरी ॾेई छॾी आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे जेको इंटेलिजेंस बुनियादनि ते थींदो, कंहिंखे बि कंहिं ॾांहुं मुंतक़िल न कयो वेंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि वफ़ाकी काबीना जो इजलास थियो, जंहिंमें काबीना नेशनल एक्शन प्लान तहत एपेक्स कमेटी जे फ़ैसिलनि जी मंजूरी ॾिनी। ज़रियनि मूजिबि वज़ीर आज़म काबीना जे इजलास में चयो त कुझु धुरियुनि खे ऑपरेशन बाबति मुंझार आहिनि, पर आऊं वाज़े करे छॾियां थो त ही ऑपरेशन ॿियनि ऑपरेशन्स जियां न हूंदो, ही इंटेलिजेंस बुनियादनि तहत ऑपरेशन हूंदो। वज़ीर आज़म चयो त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे जंहिंखे अॻिते वधाइणो आहे। ऑपरेशन में अवाम खे कंहिं बि क़िस्म जी तकलीफ़ न थींदी। वाज़े रहे त कुझु ॾींहं अॻु वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि नेशनल एपेक्स कमेटी जो इजलास थियो हो, जंहिंमें दहशतगर्दी जे ख़ात्मे लाइ ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी मंजूरी ॾिनी वई हुई, जंहिं बाद तहरीक इंसाफ़ ख़दशनि जो इज़हार कयो हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी के चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बजट में 70 खां 80% इनडायरेक्ट टैक्स आहे। अवाम जो असल मसलो गुरबत ऐं महांगाई आहे। इनडायरेक्ट टैक्स सां आम माण्हू मुतासिर थींदो, मीसाके मईशत खां सवाइ मसला हल नथा थी सघनि। क़ौमी असेंबली के इजलास में बजट के हवाले से खिताब कंदे पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त असां ॼाणूं था त अवाम जा कहिड़ा मसला आहिनि। अवाम जो मसलो इहो नाहे त केरु जेल में वेंदो या न वेंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अवाम जी सियासी मसलनि में दिलचस्पी नाहे, PSDP गॾियल सलाह मशवरे सां ठहणु घुरिजे। हुन चयो त बजट में 70 खां 80% इनडायरेक्ट टैक्स आहे। इनडायरेक्ट टैक्स सां आम माण्हू मुतासिर थींदो। हुन चयो त 1500 अरब इनडायरेक्ट सब्सिडी लाइ रखिया विया आहिनि। ज़रई कैंपनि खे अरबें रुपयनि जी सब्सिडी मिलंदी आहे। मईशत जी बहालीअ लाइ सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं करणियूं पवंदियूं। बजट बणिजण खां अॻु मुख़ालिफ़ धुर सां ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। हां, बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त बजट ठाहिण खां अॻु सभिनी स्टेक होल्डर्स खे विहारे तजवीज़ूं वठणु घुरिजनि। हां, असां हिन हुकूमत ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। हुन चयो त अवाम खे अटे लटे ऐं अझे जे फ़िक्र आहे। सॼी दुनिया में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम मनसूबे जी तारीफ़ थी रही आहे। हुन चयो त NFC अवार्ड 8वीं तरमीम ऐं BISP मनसूबे के ख़त्म करण की साज़िश कई वई। BISP मनसूबे के भी ख़त्म करण की साज़िश कई वई। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम के आइनी तहफ़ुज़ ॾियारियो वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी वधीक चयो त हर साल महांगाई में इज़ाफ़ो थी रहियो आहे। जेकॾहिं असां गॾिजी वेहंदासीं त सुठो हल निकिरंदो। बजट में असां सां मशवरो कयो वञे हां त बहितरीन तजवीज़ूं ॾियूं। हां, नाणे वारे वफ़ाकी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त स्टेशनरी आइटम लाइ टैक्स छूट खे बरक़रार रखियो वियो आहे ऐं ख़ैराती अस्पतालनि खे टैक्स खां छूट ॾियण ते गौर करे रहिया आहियूं। पेंशन सुधारनि ज़रिए पेंशन जे ख़र्चनि खे घटि कयो वेंदो। क़ौमी असेंबली में खिताब कंदे मोहम्मद औरंगज़ेब चयो त हुकूमत FPR सुधारनि ऐं उन जी डिजिटलाइज़ेशन लाइ बजट में 70 अरब रुपया मुख़्तस कया विया आहिनि। FPR ॾुखियनि हालतुनि में टैक्स आमदन में 30% इज़ाफ़ो कयो। टैक्स टू GDP शरह खे 13% ताईं वधाइण लाइ पुरज़म आहियूं। PI जे निजकारी वारे अमल खे तेज़ कयो वियो आहे। कोशिशि कंदासीं त IMF जो ईंदड़ प्रोग्राम आख़िरी प्रोग्राम हूंदो। हुन चयो त टैक्स सुधारनि ज़रिए टैक्स जो दाइरो वधाए रहिया आहियूं। वापारियुनि खे टैक्स नेट में अचणु ज़रूरी आहे ऐं उन्हनि खे टैक्स जे दाइरे में आंदो वेंदो। जेकी वापारी दोस्त स्कीम में शामिल न थींदा, उन्हनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। नॉन फाइलर्स खे पर्सनल हियरिंग जो मौक़ो ॾिनो वियो आहे। वफ़ाकी वज़ीर जो चवणु हो त पेंशन सुधारनि सां पेंशन ख़र्चनि खे घटि कयो वेंदो। कुझु वज़ारतुनि खे बंदि करण या सूबनि हवाले करण जी तजवीज़ लाइ कमेटी ठाही वई आहे। मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो त असांखे फ़ौज जी कारकर्दगीअ ते फ़ख़ुरु आहे ऐं हुकूमत फ़ौज खे ज़रूरु वसीला फ़राहम कंदी। हुकूमत CPEC फ़ेज़ 2 ऐं चीनी माहिरनि खे सिक्योरिटी फ़राहम करण लाइ क़दम खणी रही आहे। नाणे वारे वज़ीर जो वधीक चवणु हो त महांगाई 38% मां घटिजी 11% ताईं अची वई आहे, जॾहिं त व्याज जी शरह बि घटि थी आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त स्टेशनरी आइटम लाइ सेल्स टैक्स छूट खे बरक़रार रखियो वियो आहे ऐं ख़ैराती अस्पतालुनि खे सेल्स टैक्स खां छूट ॾियण ते गौर करे रहिया आहियूं। बचाव वारे वफ़ाकी वज़ीर ख्वाजा आसिफ़ चयो आहे त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जो मक़सदु मुल्क मां दहशतगर्दी जो मुकमल ख़ात्मो आहे। APS सान्हे खां पोइ नेशनल एक्शन प्लान ठाहियो वियो। हिन ऑपरेशन जो मक़सदु सियासी नाहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे बचाव वारे वज़ीर
ख्वाजा आसिफ चयो त ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो तसलसल आहे। माज़ीअ में बि दहशत गर्दनि ख़िलाफ़ ऑपरेशन थिया। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम खे माज़ीअ जे ऑपरेशन सां भेट करणु ठीकु नाहे ऐं ख़दशनि जो इज़हार करणु मुनासिब नाहे। हुन चयो त नेशनल एक्शन प्लान समूरनि सियासी पार्टियुनि खे एतमाद में वठी पोइ ठाहे वियो हो। एपेक्स कमेटी जे इजलास में ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जो फ़ैसिलो थियो। ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी नवयत मुख़्तलिफ़ पर पुर मक़सद हिकु आहे। हुन चयो त ऑपरेशन बाबति तहरीक इंसाफ़ जे ख़दशनि खे ख़तमु कयो वेंदो। अपोज़िशन पार्टियुनि ऐं इत्तेहादनि खे बहस जो वक़्तु ॾिनो वेंदो। ख्वाजा आसिफ चयो त मुल्क में दहशतगर्दनि जो मुकमल तौरु ख़ात्मो न कयो वियो त दहशतगर्द ॿियनि सूबनि ताईं पखिड़िजी वेंदा। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ वधीक चयो त अज़्म इस्तेहकाम ऑपरेशन बलूचिस्तान ऐं KP में थींदो। एपेक्स कमेटी जे इजलास में ख़ैबर पख्तूनख्वा जे वज़ीर आला दॿियल लफ़्ज़नि में ऑपरेशन जी हिमायत कई। सभिनी खे ऑपरेशन अज़्म इस्तेहकाम जी हिमायत करणु घुरिजे। नायब वज़ीर आज़म इसहाक़ डार चयो आहे त चीनी वफ़द पाकिस्तान में सियासी लफ़्ज़ ॾिसण आयो हो ऐं सियासी इस्तेहकाम लाइ बि ज़रूरी आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे इसहाक़ डार चयो त असां भारत सां बाहिमी इहतराम जी बुनियाद ते पुरअमन लाॻापा चाहियूं था, पर पाकिस्तान भारतीय बालादस्तीअ जे क़याम जे हिक तरफ़े कोशिशुनि खे क़बूल न कंदो। भारत पाकिस्तान में शहरनि जे क़त्ल में मुलविस आहे। हुन चयो त असां भारत खां कश्मीर समेत समूरनि मसइलनि ते ॻाल्हाइण जा ख़्वाहिशमंद आहियूं। भारत जी ज़िम्मेवारी आहे त हू समूरनि मसइलनि ते बामक़सद नतीजो ॾींदड़ ॻाल्हियुनि लाइ साज़गार माहौल ठाहे। परॾेही वज़ीर जो चवणु हुयो त CPEC इलाक़ाई खुशहाली ऐं पाक चीन इक़्तिसादी टर्नआउट बहितर बणाइण में मददगार साबित थी सघे थो। हुन चयो त पाकिस्तान ऐं चीनी शहरनि जे तहफ़ुज़ खे हर सूरत में यकीनी बणाईंदासीं। हुन चयो त असां नार जे मुल्कनि समेत बर्तानिया, रूस ऐं यूरोपी यूनियन सां सुठनि लाॻापनि जा ख़्वाहिशमंद आहियूं। हुन चयो त चीनी वफ़द पाकिस्तान में सियासी नब्ज़ ॾिसण आयो हो। सियासी इस्तेहकाम पाकिस्तान लाइ घणो ज़रूरी आहे। बदकिस्मतीअ सां मुल्की अदम इस्तेहकाम सभु कुझु तबाह करे छॾियो आहे। आलमी अमन ऐं इस्तेहकाम में पाकिस्तान खे पंहिंजा हदफ़ हासिल करणा पवंदा। हुन चयो त माण्हू चई रहिया आहिनि त पाकिस्तान सिफ़ारती सतह ते अकेलो थी चुको आहे, पर UN सलामती कौंसिल जे चूंडनि साबित कयो त पाकिस्तान वापसि अची चुको आहे। सुप्रीम कोर्ट में मख़सूस सीटुनि जे हवाले सां केस जो अॼु फ़ैसिलो अचण जो इम्कान आहे। चीफ जस्टिस वकीलनि खे दलील मुकमल करण जी हिदायत कई आहे। सुप्रीम कोर्ट में फुल कोर्ट बेंच मख़सूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणी करे रही आहे। सुन्नी इत्तेहाद कौंसिल जे वकील फैसल सिद्दीकी ॿुधणी शुरू थींदे ई मालूम कयो त अदालत कुझु सवाल कया हुआ, जंहिं ते दलील ॾियां। चीफ जस्टिस चयो त नंढा दलील आहिनि त पोइ हींअर ई ॾियो। वकील फैसल सिद्दीकी चयो त सुन्नी इत्तेहाद कौंसिल जो चूंड निशान घोड़ो आहे, पर इलेक्शन कमीशन सुन्नी इत्तेहाद कौंसिल जे अॻवान हामिद रज़ा खे तारो जो निशान ॾिनो। जस्टिस मुनीब अख्तर वकील खां मालूम कयो त हामिद रज़ा खे घोड़े जो निशान छो न मिलियो, जंहिं ते वकील चयो त इलेक्शन कमीशन हामिद रज़ा खे ज़बरदस्ती टावर जो निशान ॾिनो। सुन्नी इत्तेहाद कौंसिल जे वकील फैसल सिद्दीकी चयो त नामज़दगी कागज़नि में चेयरमैन जो तालुक़ सुन्नी इत्तेहाद कौंसिल सां ॾेखारियो वियो हो, पर सुन्नी इत्तेहाद कौंसिल खे चूंड निशान न मिलण ते चेयरमैन आज़ाद उम्मीदवार तौरु चूंड विढ़ियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾींदे चयो त अव्हां हवा में ॻाल्हि कई आहे, अव्हां अहिड़ो बयानु नथा ॾेई सघो, अव्हां दस्तावेज़ ॾियो। जंहिं ते वकील फैसल चयो त आउं दस्तावेज़ बि ॾींदसि ऐं इलेक्शन कमीशन बि तस्दीक कंदी। मख़सूस सीटुनि ते चूंडियल मेंबरनि जे वकील मखदूम अली ख़ान अदालत में पंहिंजा दलील ॾिना। वकील मखदूम अली ख़ान चयो त नामज़दगी कागज़ तारीख़ खां अॻे जमा कराइणा हूंदा आहिनि, पर तारीख़ बि वधाई वई हुई। 24 डिसंबर ताईं मख़सूस सीटुनि जी लिस्ट जी तारीख़ जारी कई वई हुई। सुप्रीम कोर्ट चयो त सुन्नी इत्तेहाद कौंसिल पंहिंजो केस खटे या हाराए, पर ॿियनि पार्टियुनि खे इन मां कहिड़ो फ़ाइदो थींदो। मख़सूस सीटूं उसूलनि खां हटी करे नथियूं ॾेई सघजनि।